अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 6 जून, सुबुह जा थिया आहिनि 8। मां सुराण वञूं था सुराण जो सेकेंड डोज़ वैक्सीन जो लॻाइण जे लाइ। ॾिसूं, कोई मैसेज न आयो आहे, कोई कॉल न आई आहे, पर असां टाइम यानी नोट करे एतिरा हफ़्ता थी विया त पाण ई था वञूं। पोइ ॾिसूं था त हणनि था या वापसि था कनि या जेको बि थियो तव्हां सां शेयर थींदो। असां हिते ॾाढी तमीज़ सां कुर्सियुनि ते वेठा आहियूं ऐं सुराण अॼु पंहिंजी बुक खणी आई आहे। त पोइ दफ़े असांखे अधु ॾींहुं हिते लॻी वियो त इहो पई चए त मुंहिंजो टाइम ज़ाया थो थिए त मां रीडिंग करे वठंदमि। सो इहे वेठी आहे हिते, किताब थी पढ़े ऐं मां बसि दिलि में कुझु पढ़ां थी। सो रश बिल्कुलु घटि आहे ऐं हैरत अंगेज़ तौर ते असांखे सिर्फ़ु 43 नंबर मिलियो आहे। हाणे ॾिसूं त छा थो थिए अॻियां। मूंखे बिल्कुलु यकीन नथो अचे, 9:15 थिया आहिनि ऐं सुराण खे वैक्सीन लॻी वई आहे ऐं असां सिर्फ़ु हिते उहो टाइम स्पेंड था कयूं जेको आफ्टर वैक्सीन असांखे गुज़ारिणो हूंदो आहे। सो हिते असां बिल्कुलु फारिग़ आहियूं। 9 बजे ताईं असां हितां निकिरी वेंदासीं इंशाअल्लाह। ऐं अञा ताईं मूंखे यकीन नथो अचे असां अधु ॾींहुं सॼो ॾींहुं हिते ख़्वार थियण खां पोइ जेको हितां निकिता आहियूं पहिरीं। असां अची वियासीं वापसि, हलूं था घर। हाणे मां त अञा ताईं हैरान आहियां, एॾो जल्दी जान खे छुटी छुटंदी कोन्हे। हे सॼो हॉस्पिटल आहे। नव वॼी 10 मिंट थिया आहिनि। असां अची विया आहियूं वापसि। सुराण साम्हूं वञे थी ऐं असां रिक्शा मां गेट ते ई लही वियासीं, छो त मूंखे हिन गार्ड खां बिल वठिणा हुया। बिल तारीख़ी भरींदो आहे ऑनलाइन, पर मां रखंदी आहियां रिकॉर्ड में। सो ॾाढो जल्दी फ्री थी वियासीं, हैरत थी वई। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान आहिनि। सो मुंहिंजो थोरो टुकड़ो पंध हली रिकॉर्ड कयां। हिते ॾिसो हिननि घर में ॿाहिरां वारी पकड़ पाले एसी पकड़ पौणा 11 थिया आहिनि ऐं लाइट वयल आहे। कम वारी माई अॼु जल्दी आई त उहा जल्दी कमु करे हली वई ऐं मां बि किचन जा कुझु कम निबेरे ऐं हाणे अची हिते हवा खाइण वेठी आहियां। ॾाढो मज़ो थो अचे, ॾाढी थधी प्यारी हवा आहे ऐं मौसम ईअं आहे जो झुड़ अचे थो वञे थो। इहो त हलंदो रहंदो सिलसिलो। ऐं लाइट जो वेट थी कयां, लाइट अचे त वरी अंदरि वञी पोइ कुझु न कुझु कमुकारु कंदमि ऐं बिना बिजलीअ जे जेतिरो कमु कुझु थी पियो सघे उहो मां करे आई आहियां तक़रीबन। ऐं हाणे इंतज़ारु आहे लाइट जो। 12 थिया आहिनि ऐं 11 बजे लाइट आई त उनखां पोइ कलाकु मां रेस्ट कयो ऐं कुझु वीडियोज़ ॾिठियूं, कुझु कमेंट्स जा जवाब लिखिया ऐं हाणे मां अची वई आहियां किचन में। लंच जे लाइ बोड़ थी ठाहियां, चिकन ऐं पालक हमेशह वांगुरु बॉइल थियल आहे मां वटि। चिकन मां सवेर कढी रखियो, इहो डीफ्रॉस्ट थी वियो आहे। हमेशह फ्रीज़ थियल शयुनि खे नेचुरली छॾे ॾिजे डीफ्रॉस्ट थियण लाइ, पोइ हीअ हाणे असांजो खाधो पचंदो। उनखां पोइ ॾिसां थी त अॻियां छा कंदमि। जेको बि कंदमि उहो तव्हां सां शेयर कंदमि, छो त कॾहिं कॾहिं बहरहाल मूंखे बि सुस्ती थींदी आहे। ईअं न आहे त मां कोई रोबोट आहियां त बिना थकिजण जे हलंदी हूंदमि। इलाही दफ़ा बसि वेही बि रहंदी आहियां, कुझु ॿिया कम करणु शुरू थी वेंदी आहियां जेके सोचियल हूंदा आहिनि उहे न, उन खां अलावा। हाणे हीअ बोड़ जी तयारी आहे। शाम जा थिया आहिनि 4:30, बसि थियण वारा आहिनि तक़रीबन। ऐं मां हिते पाइप विधो आहे, हाणे मशीन हलाईंदमि, ॿाहिरि वेंदमि, ॿाहिरिनि प्लांट्स खे पाणी ॾींदमि। हिननि खे त मां पाणी सुबुह जो ॾेई छॾियो।
हिननि जी मिटी आली आहे सभिनीनि जी। सो हाणे वञा थी ॿाहिरि। पंज थियण वारा आहिनि। ॿाहिरां पाणी ॾेई आयमि ऐं अङण में बि कुझु प्लांट्स रहियल आहे, उन्हनि खे पाणी ॾेई सफ़ाई सुथराई करे पाइप वेढ़े सभु कुझु करे आयमि। ऐं हाणे मां इहे पीसिस कढिया आहिनि, त ॿिन्ही मां हिकिड़ो हादिया जो ठाहींदमि फ्रॉक, हिकिड़ो राजिया जो। इहे माप जा फ्रॉक ठाहिया आहिनि, तव्हांखे यादि हूंदो मां तव्हां सां शेयर कयो हो। ऐं हिन जी त मां वीडियो बि ठाही सिलाई जी, इहा अवेलेबल आहे। सो हूअं त मां टेप सां ई मापींदी आहियां, पर हे ठहियल आहिनि तंहिंजे करे इन्हनि सां ई मापींदसि। वधीक मूंखे आसानु लॻंदो आहे टेप सां ज़री जो माप करणु। सो ऐं कल्ह आयो हुयो कैंची तेज़ करण वारो, त कैंची बि तेज़ कराई हुयमि। नई चमक तव्हांखे नज़र ईंदी हिन में, उहो रिकॉर्ड करणु रहिजी वियो मूंखां। सो हाणे मां हिते वेही इहे 2 फ्रॉक कटे वठंदसि। सिबंदमि केॾी महिल उहो त पोइ सोचींदासीं, पर हिन महिल कटिंग थी कयां पई। अधु कलाक में मां 3 फ्रॉक कटिया आहिनि। हिकिड़ो हे हादिया जो ठाहियो आहे, हीअ हिन सूट जे शलवार में हुयो बॉर्डर, त इहो हाणे मां हादिया जे फ्रॉक में हेठां फ्रिल हणंदमि, त हिन जी लेंथ बि पूरी थी वेंदी ऐं हिन जो डिज़ाइन बि थी वेंदो। ऐं हिननि मां हिकिड़ो राजिया जो कटियो आहे, हिकिड़ो हादिया जो। हीअ बज़ाहिर ॿारनि जे लाइ त डल कलर आहे, पर हिन में पिंक या ग्रीन या कोई अहिड़ो ब्राइट कलर जी मां पाइपिंग ऐं लेस वग़ैरह हणंदमि, त इहो इलाही जेको आहे डिफरेंट थी वेंदो। ऐं हीअ पीस हिन जी शलवार हुई, इहो मां रखियो आहे, त हिन जो मां कोई थोरो स्टाइलिश फ्रॉक ठाहींदमि, त उन जी मां वीडियो ठाहींदमि। त हे छो त कपिड़ो कुझु अहिड़ी टाइप जो आहे जो हिन मां नंढिड़ो हादिया जो डिफरेंट कटिंग सां थोरो फ्रॉक ठही वेंदो। सो इहो अलॻि करे रखियो अथमि। हीअ बचियल टुकड़ा आहिनि जेके कॾहिं बि बेकार न हूंदा आहिनि। हाणे हिननि खे वेंदमि सिलाई मशीन जे तरफ़, ऐं सभिनी खां पहिरियों इहो रील थी विझां हिन कलर जो, छो त 2 फ्रॉक आहिनि त इहे गॾु सिबजंदा, त हिकिड़ो दफ़ो इहे सिबजी वञनि। 7 थिया आहिनि ऐं मां अधु फ्रॉक सिबियो आहे राजिया जो, जेको अञा कंप्लीट कोन्हे। ऐं सिर्फ़ु तव्हांखे हिकिड़ो हीअ ॾेखारियां थी, त मां हिन ते हीअ पटी हई आहे ऐं हीअ पाइपिंग्स हयूं आहिनि ॿाहनि ते, गिचीअ ते बि अहिड़ी लॻंदी सेम। ॿियो छा छा थींदो अञा उहो सुभाणे कंप्लीट थींदो त तव्हां सां शेयर थींदो। फ़िलहालु इहो अधु फ्रॉक सिबियल आहे। सो हाणे सिलाई कयां थी बंदि, तव्हां सां थोरी कचहरी कबी, उन खां पोइ जेको आहे व्लॉग खे रखंदमि अपलोड करण लाइ ऐं वेंदमि किचन में। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, हिकु सुठो ॾींहुं गुज़रियो ऐं पोयां तव्हांखे तार नज़र ईंदी। रोज़ हिते चार्जर जी वायर हूंदी आहे, अॼु सिलाई मशीन जी तार लॻियल आहे। सो अधु फ्रॉक सिबी रखियो आहे ऐं इलाही ख़ुशि थी थियां मां। हालांकि मूं वटि इलाही वॾा पीसिस कपिड़नि जा पिया आहिनि, 1.5 2 मीटर 1 मीटर, पर मां उहे नथी फ़िलहालु खणा, छो त इहे नंढड़ियूं आहिनि, त इन्हनि जो टुकड़नि मां बि ठही थो वञे। त मां चाहियां थी इहे टुकड़ा यूज़ थी वञनि ऐं मां इंजॉय बि कयां उन सां गॾु। याने हाणे जीअं मुंहिंजो इरादो इहो ई आहे त हे अगरि ईद ते लाड़काणे ईंदा त मां ईद खां पहिरियों वञी थी ईंदमि उतां, त उन्हनि सां मिली बि ईंदमि, उन्हनि खे ॾेई बि ईंदमि। इन करे मां चाहियां थी त जेतिरो वधि में वधि मां कमु करे सघां। वधीक अलाए ख़बर, प्लैनिंग मुंहिंजी इहा ई आहे। हमेशह ईअं बि थींदो आहे त कॾहिं कॾहिं प्लैनिंग पूरी थी वेंदी आहे ऐं कॾहिं पूरी न बि थींदी आहे। सो फ़िलहालु प्लैनिंग आहे त उन में इहा सिलाई करे वठंदमि। ऐं ॿियनि ॿारनि जे लाइ बि उते मौजूदु ॿियनि ॿारनि जे लाइ जेके मुंहिंजा पंहिंजा आहिनि, त कुझु कोशिशि कंदमि त कुझु गिफ्ट्स वग़ैरह वठी अचां। सो अॼु हॉस्पिटल मां जल्दी फ्री थी वियासीं, इन करे मां बाक़ी ॾींहं में एतिरा सारा कम करे वरिता, न त ॾाढो मुश्किल हुजे हा। मां हैरान आहियां अञा ताईं। ऐं हिकु त शायदि हाणे रश घटियो आहे हॉस्पिटल्स में, ॿियो थोरो अॼु ॾाढो सिस्टमेटिक तरीक़े सां पिया कमु कनि। पहिरियों पुछा कयूं त जेके माण्हू ॿाहिरि वञण लाइ था वैक्सीन हणाइण, उहे हिकु पासे थियनि, उहो ग्रुप धार थी वियो, फस्ट डोज़ वारा धार थी विया, सेकेंड डोज़ वारा धार थी विया। ईअं सहूलियत थी वई इलाही, न त ॾाढो मुश्किल पियो थिए, सॼो हुजूम हिकिड़े हंधि जमा पियो थी वञे। सो माना मां अञा ताईं हैरान आहियां त हेॾो जल्दी। ऐं मां शायदि हिन व्लॉग जे शुरू खां अलाए घणा दफ़ा चई चुकी आहियां, त मूंखे अञा ताईं यकीन नथो अचे। सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, जल्दी जान छुटी वई, घर मोटी आयासीं। हालांकि मां कल्ह कम वारी माईअ खे चई वई हुयमि त तालो लॻल हुजे त तूं वरी पोइ सभिनी जो कमु करे मूं ॾे अचिजांइ। त असां त तक़रीबन 9:15 घर जे अंदरि हुयासीं, त खीरा वारो बि 10 बजे ईंदो आहे, कम वारी माई बि तक़रीबन ईअं ई ईंदी आहे।
ऐं कचिरे वारो उन महिल अञा असांजी घिटीअ में एंटर थियो कचिरो जमा करण जे लाइ, असां बि ॾाढा ख़ुशि थियासीं त चङो थियो, सॼा कम असांजा थी विया। सिलाई मज़े मज़े सां थिए पई। प्लांट्स खे ॿाहिरि पाणी मां हिकिड़ो ॾींहुं छॾे एतिरो पाणी ॾेई छॾींदी आहियां जो आराम सां उहो हिकिड़ो ॾींहुं सर्वाइव करे वञनि। ऐं बसि सभु कुझु रवां दवां हे जेतिरो जल्दी थी सघंदो आहे सिलाई वाइंड अप कंदमि। हिकु ॿ ॿिया बि कम आहिनि जेके मां उॾाए वेंदमि त खयूं वेंदमि, त उहे बि मूंखे कंप्लीट करणा आहिनि। त उहे जीअं कंप्लीट कंदमि, जेको जेको आहे मुंहिंजो रोज़मर्रा जी ज़िंदगीअ जा कम, उहे तव्हां सां उहे शेयर था थियनि पिया। सो अॼु जो इहो व्लॉग हुयो, नंढो हुयो वॾो हुयो, जेतिरो बि हुयो, जेको कुझु मां कंदी आहियां उहो मां तव्हां सां शेयर कयो आहे। इलाही सारियूं दुआऊं आहिनि तव्हांजे लाइ। बसि कोशिशि इहा ई हूंदी आहे त टाइम ज़ाया न थिए। हालांकि इलाही दफ़ा मूंखे सुस्ती बि थींदी आहे, उनजी वजह आहे त मुंहिंजी इलाही कुझु हेल्थ इशूज़ आहिनि जंहिंजे करे पोइ मूंखां उथणु न पुॼंदो आहे, त मां चवंदी आहियां भला पई हुजां। पोइ पई बि हूंदी आहियां त फ़ोन मुंहिंजे हथ में हूंदो आहे ऐं मां कंटिन्यू पंहिंजे यूट्यूब चैनल जे लाइ ऐं पंहिंजे फेसबुक पेजिस जे लाइ कमु कंदी रहंदी हूंदी आहियां। शेयरिंग करणु उन्हनि जो कुझु न कुझु, यानी डिटेल हाणे छा ॿुधायां, त सिलसिलो जारी रहंदो आहे। या पेंडिंग में हूंदियूं आहिनि कुझु वीडियोज़ जेके मां रखियूं हूंदियूं आहिनि त मां ॾिसंदमि। करंट अफेयर्स मां ज़रूरु ॿुधंदी आहियां। ऐं कॾहिं ईअं बि थींदो आहे सुराण ॿाहिरि वेठे ड्रामो ॾिसंदी हूंदी आहे त मां पंहिंजे फ़ोन ते न्यूज़ ॿुधंदी आहियां। इहो सभु कम हलंदा रहंदा आहिनि गॾु गॾु। त मूंखे हमेशह खां माइनि वारा ईअं माना चैनल्स या इहे डाइजेस्ट बि पढ़णु नंढे हूंदे खां न वणंदा हुआ। कॾहिं बि मां ख़वातीन पाकीज़ा ऐं ॿिया कहिड़ा हूंदा आहिनि जेके बि हूंदा आहिनि, त इहे मां ख़वातीन पाकीज़ा त ॾाढा पुराणा आहिनि, मुंहिंजे नंढे हूंदे खां आहिनि, ॿिया मूंखे यादि नथा अचनि। पढ़िया आहिनि मां इहे, तंहिंजे करे मूंखे ख़बर आहे त मूंखे न वणंदा आहिनि। त जीअं मां किथे पढ़ां पई त मुसनसर हुसैन तारड़ जो लिखियलु हो त ज़िंदगी में एक दफ़ा मोहब्बत ज़रूर करनी चाहिए ताकि पता चले कि ये क्यों नहीं करनी चाहिए। सो मां बि जेके न इहे ख़वातीन पाकीज़ा ऐं इहे मां डाइजेस्ट पढ़िया आहिनि, त इन करे मूंखे ख़बर आहे त इहे बसि मूंखे न वणंदा आहिनि। इहे न, मां न पसंदि कंदी आहियां इन्हनि खे। रोमेंटिक ॻाल्हियूं ऐं ख़याली ॻाल्हियूं, यानी ख़याली ॻाल्हियूं मूंखे पसंदि ई न आहिनि। मां पढ़ंदी हुअमि सरगुज़श्त जॾहिं निकितो, ऐं उनखां इलाही पहिरियों मुंहिंजे नंढे हूंदे खां मुंहिंजी स्कूल लाइफ खां सस्पेंस डाइजेस्ट। उनमें मोस्टली जेके सचियूं कहाणियूं हूंदियूं हुयूं, हिस्ट्री जेका हूंदी हुई औलियानि जूं, बुज़ुर्गनि जूं, तारीख़ जूं, बादशाहनि जूं, मुंहिंजो फेवरेट हूंदो। ऐं अञा ताईं बि हिस्ट्री, जोग्राफ़ी ऐं जेके बि रियलिटी ते बेस्ड आहिनि, हक़ीक़त ते ॿधियल जेके बि सब्जेक्ट्स आहिनि उहे मूंखे वणंदा आहिनि। तोड़े किताबनि में बि, लिटरेचर में बि मां सफ़रनामा पढ़णु वणंदा आहिनि मूंखे, बायोग्राफ़ीज़, ऑटोबायोग्राफ़ीज़ ऐं अहिड़े क़िस्म जी शयूं, हक़ीक़त ते ॿधियल जेको बि हुजे, इंटरव्यू ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि ते लिखियलु ख़ाका, मूंखे इहे शयूं वणंदियूं आहिनि। त सो ॻाल्हि इहा ई आहे त बसि चैनल बि पोइ मां सॼो ॾींहुं ड्रामनि जे पोयां न हूंदी आहियां, उहो मां ख़बरूं, करंट अफेयर्स, अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम्स, टॉक शोज़ मूंखे वणंदा आहिनि। सो बि ईअं हर कंहिंजा न, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कंहिंजा मां ॾिसंदी आहियां। सुठो लॻंदो आहे मूंखे, मां ॼाणणु चाहींदी आहियां, मां ज़रूरु अपडेट रहणु चाहींदी आहियां असांजे मुल्क में छा थो थिए, कहिड़ियूं सियासी पार्टियूं आहिनि, केरु छा पियो सोचे, केरु छा पियो करे, इहो ॾाढो ज़रूरी आहे। ऐं औरत हुजण जो मतिलबु इहो न आहे त मां सॼो ॾींहुं या त ड्रामा ॾिसां या रुॻो ॿोड़मानी पचायां। अकुल ऐं दिमाग़ थोरो खुलियलु रखिणो पवंदो आहे इंसान खे। दुनिया में छा थी रहियो आहे, पंहिंजे मुल्क में छा थी रहियो आहे, कंहिं हद ताईं कुझु न कुझु हालात। अख़बार बि हूंदी त मां हेडलाइन ज़रूरु पढ़ंदमि, न्यूज़ बि हूंदियूं आहिनि त हेडलाइन ज़रूरु ॿुधंदी आहियां, घटि में घटि हेडलाइंस, उनखां मथे पोइ जेतिरी बि डिटेल ॿुधां, ठीकु आहे न। बाक़ी सियासी जहिड़ा झटा इन्हनि सां मुंहिंजो कुझु बि न वञे। सो बहरहाल इहो बसि ईअं ई ॻाल्हायूं। कचहरी कयूं, कचहरी टाइम हो, इन करे इहा कचहरी थी वई इलाही सारी। हाणे वेंदमि किचन में, चांवर पचाईंदमि वञी, ऐं मंझंदि जो पालक चिकन पचायो, उहो बि पियो आहे। अंब ज़िंदाबाद, बेस्ट जेको खाधो हूंदो आहे ऊन्हारे जो अंब चांवर। सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अलाह नसीब करे इहो बि खाइणु छल। सो हाणे मोकिलाईंदासीं। तव्हांजे लाइ इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो, सदाईं सुखिया हुजो। ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह भाई।